सिंध जे बेटनि ते कब्ज़े जी सदारती आर्डीनेंस ख़िलाफ़ साना तरफ़ां अमरीका जी रियासत ह्यूस्टन में पाकिस्तानी कौंसल खाने आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाणनि सदारती आर्डीनेंस जे रद्द थियण ताईं अमरीका ऐं कैनेडा में एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो आहे। साना जे सिंध आइलैंड कमेटी जे सॾ ते ह्यूस्टन ऐं टेक्सास में रहंदड़ सिंधी कम्यूनिटी ऑफ ह्यूस्टन पारां पाकिस्तानी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में सिंधी कुटुंब शरीक थिया। उन मौक़े ते साना जे मरकज़ी सदर मोहम्मद अली महर, आइलैंड कमेटी जे कन्वीनर ज़ाकिर बुल्लो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जे उम्मीदवार माशुक मलान, नायब सदर जे उम्मीदवार तलत टालपुर, नाले वारे शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम, नूरुन्निसा घांगरो ऐं मुहियुद्दीन मोरई ॻाल्हाईंदे चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ आइलैंड आर्डीनेंस जारी करे ॿेटनि समेत पूरी सामूंडी पट्टी ते कब्ज़ो करणु चाहे थो। हुन चयो त सिंध जा वारिस कंहिं बि सूरत में वफ़ाक़ ऐं इस्टेब्लिशमेंट जी साज़िशुनि खे कामयाबु थियणु न ॾींदा। नामनियात तरक़ी ऐं ॿेटनि ते नवां शहर अॾण सां माहौलियात जी तबाही थींदी ऐं हज़ारे सालनि खां आबाद मुहाणा बेघर ऐं बेरोज़गार थी वेंदा। उन्हनि चयो त वफ़ाक़ पहिरें ॾींहं खां वठी सिंध जी ज़मीन ऐं मैदनी वसीलनि जी फुरलुट करे ऐं सिंध में धारिया आणे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कंदो रहियो आहे, जंहिं सबबु अॼु अमीर सिंध जा माण्हू बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी सबबु ख़ुदकुशियूं करण ऐं पंहिंजा बचा विकिणण ते मजबूर आहिनि। अॻवाणनि जो चवणो त सिंध खे विराइण ऐं कब्ज़े जी सोच रखण वारनि खे सम्झणु घुरिजे त सिंध अहिड़ियुनि साज़िशुनि सां वफ़ाक़ खे थींदड़ नुक़सान जा ज़िम्मेवार बि हू पाणी हूंदा। अॼु सिंध जा वारिस सुजाॻ थी चुका आहिनि ऐं हू पंहिंजी धरती ऐं वसीलनि जी मालिकी करणु बहितर नमूने ॼाणनि था। हुननि चयो त बिना देर आइलैंड आर्डीनेंस खे रद्द करे सिंध जे वसीलनि ऐं ॿेटनि तां कब्ज़ो ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में तमामु जल्द एहतजाज जो दाइरो वसी करे अमेरिकी कानून साज़ी असेंबलिन ऐं स्टेट डिपार्टमेंट आॾो एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। मुज़ाहिरे में सिंध कम्यूनिटी ऑफ ह्यूस्टन ऐं साना जे मुतहरिक अॻवान अख्तर ख्वाजा, सरमद शम्स मेमण, रज़िया कलवड़, असगर पठान, बशीर शाहणी, ज़ुबैर भंबरो, मंसूर समो, मुर्तज़ा मोराई, सईद शेख, जलील मेमण, शहनाज शेख, कामरान रिज़वी, नकोलता टालपुर ऐं अब्दुल रज़ाक बंगी समेत केतिरा ई सिंधी मर्द तोड़े औरतुनि शरीक थियूं।